आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हींअर असीं बाकर अली सां गॾु मौजूदु आहियूं ऐं हींअर असीं बाकर अली साहब खां मंज़ूर सखीराणी जो हिकिड़ो मशहूरु गीत आहे मुंहिंजे अङण ते आ सुहिणा, उहो ॿुधूं था। अचो त तव्हांखे ॿुधायूं। जी बाकर साहब। हाजी सर, उस्ताद मंज़ूर सखीराणी साहब उनजो तमामु बहितरीनु मशहूरु गीत आहे, उहो मां पेश थो कयां। बिस्मिल्लाह। हो मुझे अंगण ते आ सोना तोले नेण बिछाया मां, सुणियूं पतिरियूं गुलाबन जूं, सुणियूं पतिरियूं गुलाबन जूं, मथा तुझे छटाया मां, मुझे अंगण ते आ सोना तोले नेण बिछाया मां, उहा जाए न लहा जानी जाथे है तो खे बिहारा, पिंपड़ने में पिरी पे ही, पिंपड़ने में पिरी पे ही अखिड़ने सा लिटाया मां, मुझे अंगण ते आ सोना तोले नेण बिछाया मां, मुझे अंगण ते आ सोना तोले नेण बिछाया मां। माशाअल्लाह। नाज़रीन, वरी बि हिकु भेरो ॿीहर आऊं तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त जिन दोस्तनि वटि बि टैलेंट आहे उहे महिरबानी करे असांजे नेठि नंबर ते राब्तो कनि त असीं उन ताईं पहुचंदासीं ऐं उन्हनि जो टैलेंट खणी 5 टाइम वेब चैनल ते ॾेखारींदासीं। त हींअर असीं बाकर साहब सां गॾु वेठा आहियूं। अचो त बाकर अली खां हिकु ॿियो सुठो गज़ल ॿुधूं था। गुनगुनाते हुए आंचल की हवा दे मुझको, गुनगुनाते हुए आंचल की हवा दे मुझको, उंगलियां फेर के बालों में सुला दे मुझको, गुनगुनाते हुए आंचल की हवा दे मुझको, जिस तरह पालतू गोदान पड़े रहते हैं, अपनी घर के किसी कोने से लगा दे मुझको, उंगलियां फेर के बालों में सुला दे मुझको, गुनगुनाते हुए आंचल की हवा दे मुझको। ज़बरदस्त साईं। साईं, आख़िरी में आऊं चाहींदुमि त तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे को पंहिंजो पैगाम, को मैसेज जेको तव्हां पंहिंजे प्यारनि चाहींदड़नि खे, ॿुधंदड़नि खे ॾियणु चाहियो था त ज़रूरु असांजे ॿुधड़नि खे ॾियो। जेके बि दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि, वॾी महिरबानी दोस्तनि जी, ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सुठनि फनकारनि ऐं सुठी शाइरी खे जेको आहे सो तरजीह ॾियनि ऐं सुठनि फनकारनि खे ॿुधनि, सुठी मौसीक़ी ॿुधनि, त जीअं असांजे जेके असांजा सुरीला उस्ताद सुठा फनकार आहिनि उन्हनि जी जीअं हौसला अफ़ज़ाई थिए। हीअ जेका बाज़ारी शाइरी आहे या हीअ गायकी आहे, बसि हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, असां कंहिंखे कोन चवंदासीं, बहरहाल हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। पर मां गुज़ारिश इहा ई कंदुसि ॿुधंदड़नि खे त महिरबानी करे सुठी मौसीक़ी ऐं सुठनि उस्तादनि खे जेको आहे सो ॿुधनि ऐं उन्हनि जी जेको आहे सो उन्हनि खे ई तरजीह ॾियनि त बहितर थींदो मुंहिंजे हिसाब सां। महिरबानी साईं।
जी नाज़रीन, अॼु असीं भाकर साहब सां गॾु हुयासीं ऐं उन्हनि जो इंटरव्यू कयोसीं ऐं उन्हनि जा सुठा सुठा गीत तव्हां ते ॿुधायासीं। ऐं वरी बि ॿुधाईंदो हलां त उनजो भाकर साहब जो नंबर असां हेठि पटीअ में पंहिंजो हलायूं पिया, तव्हां ॾिसो पिया, उहो पढ़ो पिया। उन नंबर ते तव्हां कंहिं बि दोस्त खे अगरि राब्तो करिणो पवे साईं सां राब्तो करे पंहिंजे प्रोग्राम लाइ दावत ॾेई सघो था। ऐं सभिनि जी वॾी महिरबानी, ईअं ई सदाईं ॾिसंदा रहो 5 टाइम वेब चैनल।